हाँ दोस्तों, तव्हां सिलसिले में मुखातिब आहियां त को ज़मानो जॾहिं कैस्ट जो ज़मानो ऐं कैस्टूं उरूज ते हुयूं ऐं वॾो कारोबार हलंदो हो। हज़ारनि लखनि जे तइदाद में फ़नकारनि जूं या ॿियनि मौलवी हज़रात या ॿियनि काफ़ी माण्हुनि जूं सियासतदान जूं कैस्टूं वग़ैरह इहे हलंदियूं हुयूं आडियो। ऐं जिन खे टेप रिकॉर्ड रस्ते ॿुधांसीं, टेप रिकॉर्ड हर घर में मौजूदु हूंदा हुआ। पर वक़्तु अहिड़ो फिरियो जो जी इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन ऐं हिननि जो मेमोरी कार्ड हिननि जो आयो दौरु त यकदमि जेको आहे इहो माहौल फिरी वियो आहे उन्हनि कैस्टनि खां फिरी ऐं हाणे जेको आहे MP3 ॾांहुं अची वियो। त वक़्त जी तकाल आहे त असांजे हर घर में जेके आहिनि टेप जूं अञा ताईं बि हज़ारे कैस्टूं पियल हूंदियूं, जॾहिं त बाज़ार मां कैस्टूं गुम थी चुकियूं आहिनि। हाणे उहे नायाब ख़ज़ानो जेको आहे असांजो मौसीक़ी जो या मौलवी हज़रात जूं तक़रीरूं, क़ुर शरीफ़ जूं टेप वग़ैरह उहे सभु जेके आहिनि असां महफ़ूज़ रखे वेठा आहियूं, पर हाणे उनखे असीं ॿुधी या इस्तेमालु नथा करे सघूं। त उन्हनि खे कीअं क़ाबिल अमल आणिजे ऐं उन्हनि खे वरी असां ॿुधण जे लाइक़ु बणायूं। त हाणे उन लाइ हिकिड़ो हूं त कंप्यूटर ऐं हिननि ते आहे सिस्टम, कंप्यूटर में ऑडियो ते हाणे MP3 में हाणे ऑडियो खे ऐं पोइ जेको असां उनखे वीडियो रस्ते या कीअं बि उनखे वरी बि ॿुधी सघूं था। बाक़ी जेसिताईं हिननि कैस्ट जी शिकिल में जॾहिं टेप न आहिनि त उहे कैस्टूं बि न ॿुधी सघंदियूं। उहे कैस्टूं जेके त असां वटि पियल त बराबरि आहिनि, खज़ानो आहे, पर उन जे कम जो न आहे त हाणे उनखे छा कजे, उहो ॿुधी माण्हू कीअं सघे। त असां हिकु दोस्त सां मशवरो कयो त उते सलाह असांखे ॾिनी त तव्हां हिन नमूने करे सघो था। तव्हां कंप्यूटर जी ज़रूरत न आहे हिनखे ऑडियो में हिनखे आणण में, MP3 आणण में, ऐं थोरी तव्हांजी महिनत सां जेको सो हिनखे कैस्टूं जेके आहिनि टेप रिकॉर्ड तव्हां वटि ज़रूरु हुजणु घुरिजे। टेप रिकॉर्ड खां सवाइ कोन्हे, कैस्टूं ज़ाहिर आहे टेप ते ई वेंदियूं। त हाणे असां हीअं सिलसिलो शुरू कयो आहे त हीअ टेप रिकॉर्ड आहे। टेप में हीअ जेका आहे असां हाणे कैसेट लॻाईंदासीं। हीअ कैसेट लॻाए ऐं उन खां सां गॾु जेको आहे हीअ MP3 जेके आहिनि हीअ नंढा अची विया आहिनि मार्केट में, अवेलेबल आहिनि। 500-600 ताईं मिले थो, 500-600 ताईं मिले थो। त हाणे हिन में FM रेडियो बि आहे, पर ख़ासि तौर ते हिन में जेको आहे हीअ कार्ड लॻे थो। हीअ कार्ड जेको आहे SD कार्ड, मेमोरी कार्ड जेके असां चवंदा। हाणे हिनखे लॻाइबो ऐं हीअ जेके MP3 अची विया आहिनि हीअ ख़ासि तौर ते हिन में माइक जो आहे, हीअ लिखियलु आहे माइक, हिन में माइक लॻल आहे, ठीकु आहे। ऐं ॿी माइक हिन में हीअ ॿाहिरीं माइक जे लाइ एक्सटर्नल माइक, ऐं हीअ जेका आहे अंदरि जेका लॻल आहे माइक, हीअ जेको विच में निशान ॾिसिजे पियो इहो माइक जो आहे। हाणे हिनखे जेको आहे असां हिनखे खोले टेप खे आसानी सां या कंहिं मिस्त्री खां या कंहिं मोबाइल वारे खां हिनखे माइक हीअ कनेक्शन तव्हां कटे छॾींदो त पोइ बहितर क्वालिटी में जेको आहे तव्हां रिकॉर्डिंग करे सघंदो। त हाणे हिन में जेको आहे जैक पिन जे ज़रिए, हिन में जेको आहे जैक पिन जे ज़रिए असां हिन माइक वारी जाइ ते लॻाईंदासीं। हाणे माइक में ई असां लॻाए छॾियो ऐं ॿियो जेको आहे कनेक्शन हितां ॾिनोसीं ईयरफोन वारी जाइ ते। ऐं हाणे हिनखे ईअं कबो जो जॾहिं असां टेप खे चालू कंदासीं टेप जॾहिं स्टार्ट थियो आहे हले पियो, हाणे जॾहिं शुरू थी आहे, ठीकु आहे। हाणे हिनखे असां हिन में इहो खोले छॾिबो वॉल्यूम जो MP3 जो, पर आख़िर ते रखिबो, घटि करे छॾिबो बिल्कुलु ई। ऐं टेप खे जेको आहे पूरो पूरो आवाज़ु ॾिबो। हिनखे पूरो पूरो आवाज़ु ॾिबो, हीअ हले पियो।
हाँ टेप चालू थी वियो ठीक है। हाँ जो MP3 है इन में रिकॉर्डिंग जो बटन ही पासे का है ये रिकॉर्डिंग जो पासे का बटन है ही इनके जॾहिं दबाईंदासीं अॻियां रिकॉर्डिंग जो ऑप्शन ईंदो इनके दबायो तो रिकॉर्डिंग जो ऑप्शन ईंदो हाणे रिकॉर्ड तव्हांजो थिए पियो ठीक है। इन नमूने असां बहितरीन असांजो कस्टूं जेके ऑडियो नायाब खज़ानो असांजो हुजे उनखे टेप ज़रिए MP3 में आणे सघिजे थो। हाणे के तव्हां न सिर्फ़ु इनखे फ़ोन में ॿुधी सघो था पर इनके जेकॾहिं तव्हां वरी इनके कार्ड खे कढी फ़ोन में लॻाए या कंप्यूटर में लॻाए इनजो वीडियो बि ठाहे सघो था जंहिं नमूने तव्हां इनखे इस्तेमालु करणु चाहियो बहितर नमूने सां इस्तेमालु करे सघो था। ये तव्हां पंहिंजो ई खज़ानो महफ़ूज़ रखे सघो था। वो काफ़ी कस्टूं जो आंदियूं आहिनि तमामु आसान तरीक़ो इहो आहे ऐं डिजिटल हिन में रिकॉर्डिंग आहे डिजिटल रिकॉर्ड बहितरीन पर इहो तव्हां ते आहे दारोमदार ते जेको असां टेप जो आवाज़ु ॾींदासीं बिल्कुलु ई घटि ॾींदासीं ऐं जेको MP3 जो आहे इनखे बिल्कुलु ई वॉल्यूम बिल्कुलु घटि रखंदासीं आख़िर ते रखंदासीं बंदि न कंदासीं आख़िर ते रखंदासीं ऐं जॾहिं त हिन जो आवाज़ु हिकदमि बिल्कुलु टेप जो वॾो ॾिबो त आवाज़ु फाटी वेंदो उन करे हिनखे आवाज़ु बिल्कुलु ई घटि भाई ऑटोमेटिक हिन में वॾो आवाज़ु अची वेंदो। हाणे तव्हां ॿुधो पिया बिल्कुलु ई घटि आहे हाणे असां हीअ टेप खे बंदि कयूं था या रिकॉर्डिंग थी वई आहे इहा ॿुधूं था ठीकु आहे। हाणे तव्हां ॿुधी सघो हिन नमूने तव्हां पंहिंजो खज़ानो ई महफ़ूज़ करे सघो था ऐं असां सभिनी वटि घरनि में इहे काफ़ी कस्टूं जो ऐं आम तौर ते असां इहो आसिरो रखियो वेठा आहियूं को दौरु वरी ईंदो हाणे कार्ड में महफ़ूज़ थी वियो असां सम्झो था हीउ दौरु शायदि वापसि ईंदो टेप अची वेंदा पर हाणे टेप रिकॉर्ड इहे त हाणे वञी असां वटि चंद जाइनि ताईं बंदि थिया या त कबाड़ में तमामु जेके जुमे बाज़ार वग़ैरह लॻे थो हुन मां त सस्तनि पैसनि में मिली सघे थो। हैदराबाद में जुमे बाज़ार लॻनि थियूं उन्हनि में सस्तो मिली सघे थो कंहिं दोस्त खां मिली सघे मिस्त्री खां वग़ैरह खां मिली सघे थो को माण्हू ॿियो बि विकिणे या संगत में तव्हांखे ॾिए त उहा ॻाल्हि ॿी आहे पर हू आम तौर ते जेके आहिनि टेप सां वटि से हाणे नायाब थी चुका आहिनि हाणे न आहिनि एतिरा माण्हुनि वटि ऐं उहो खज़ानो जेको आहे रुले पियो उनखे महफ़ूज़ ऐं बहितर करियो उनखे ॿुधो ऐं वरी नए सिरे लुत्फ़अंदोज़ थियो ऐं तमामु तारीख़ी तक़रीरूं ख़ासि तौर ते इस्लामी तक़रीरूं ऐं मौलवी साहिबनि जूं तक़रीरूं फ़नकारनि जूं तक़रीरूं पुराणियूं इहे गाना इहे सभु जेके आहिनि इंटरव्यू वग़ैरह सभु महफ़ूज़ त आहिनि कैस्टनि में पर हाणे असीं ॿुधी था सघूं हिन तरीक़े सां तव्हां ॿुधी सघो था हीअ तव्हां दोस्तनि जे जेको आहे ॼाण लाइ ॾेई रहियो आहियां उमेद त तव्हांखे मुंहिंजी काविश पसंदि ईंदी वरी ॿिए दफ़े कंहिं नई ॻाल्हि सां तव्हां सां हाज़िर थींदासीं।